ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सेठारजा खां। सेठारजा शहर जे रहवासी जमियत उलमा इस्लाम जे सूबाई अॻवान ऐं नाले वारे आलिम दीन मौलाना अब्दुल हमीद लुंड खे संदसि ड्राइवर राशिद अली कांधरो समेत नामालूम धाड़ेल शिकारपुर ज़िले जे चक वारे इलाइक़े गोसपुर रोड तां 2 ॾींहं अॻु जुमे वारे ॾींहुं अगवा करे वरितो आहे, जंहिंजे अगवा जी अॼु तस्दीक कई वई आहे। इन ॾस में राब्तो करण ते मौलाना अब्दुल हमीद लुंड जे फर्ज़ंद मौलाना अब्दुल कदीर लुंड वाक़िए जी तस्दीक कंदे ॿुधायो त संदसि वालिद मौलाना अब्दुल हमीद लुंड जुमे जे ॾींहुं पंहिंजे एल.आई. कार ते ड्राइवर राशिद अली कांधरो सां गॾु शिकारपुर जे इलाइक़े सूमरानी दरगाह जे मुर्शिदनि ॾे वञण जो चई निकितो हो ऐं चक भरिसां गोसपुर रोड ते संदसि फ़ोन बंदि ऐं राब्तो मुंतक़िल थी वियो। जंहिं बैदि असां संदसि जी जांच में हुआसीं त अॼु धाड़ेलनि बाबा जे मोबाइल नंबर तां फ़ोन करे ॿुधायो त असां खेसि ड्राइवर खे अगवा करे वरितो आहे ऐं उन्हनि बाबा साईं सां ॻाल्हि ॿोल बि कराई, जंहिं पिणु अगवा थियण जी तस्दीक कई आहे। जॾहिं त इब्तिदाई तौर ते अगवा कंदड़नि पारां भुंग या को मुतालबो साम्हूं न आयो। उन चयो त असां शरीफ़ ऐं मज़हबी माण्हू आहियूं ऐं सॼो ॾींहुं दीन जे कम में ख़िदमत में मशगूल हूंदा आहियूं। उन आई.जी. सिंध समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त असांजे वालिद ऐं ड्राइवर खे तुर्त बाहिफ़ाज़त बाज़ियाब करार ॾिनो वञे। ॿई मौलाना अब्दुल हमीद लुंड जे अगवा वाक़िए जी ख़बर बाहिजियां पखेड़जण बैदि न सिर्फ़ संदसि घर भातियुनि ऐं ख़ानदान वारनि समेत इलाइक़े ऐं कारकुननि में सख़्तु ॻणतीअ जी लहर छायल आहे।